हाँ आऊँ गुज़ारिश कंदुसि पंहिंजे अॼोके हिन मूं वारे सेशन में जॉइन कंदड़ साईं मोहतरम असांजो दोस्त सीनियर सहाफ़ी मोहतरम कादिर लाशानी साहब खे अचनि अॼोके असांजे हिन सेशन खे पंहिंजो टाइम ॾियनि अॼोके प्रोग्राम जे हवाले सां असांखे जेको आहे सो जॉइन कनि। साईं कादिर लाशानी साहब खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। वॾी महिरबानी आवाज़ तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं प्रोग्राम जन ऑर्गेनाइज़ कयो आहे शबीर लाशारी आहे असांजो सीनियर सहाफ़ी दोस्त आहे। उनखां अलावा काछे में असांजा जेके दोस्त आहिनि काछो मतिलबु पूरो काछो हुन में अची वञे थो जंहिंमें नज़र अचे थो साईं शरफ़ुद्दीन साहिब बि वेठो आहे हेॾां मतिलबु तव्हां केयर शाह खां मस्त केयर शाह खां शुरू थियो ऐं टंडे रहीम ख़ान गाजी शाह ताईं हलिया वञो रांझन आहे अल्ताफ़ आहे जुनेद आहे ॿिया दोस्त वेठा आहिनि या इन विच में जेको इलाइक़ो अची वञे थो ड्रिगबाला खां वठी हाजी खान ताईं ऐं असांजा ख़ासि तौर ते राजे गंढे जा दोस्त जेके आहिनि उन्हनि पहिरें ॾींहं खां वठी जेका सरगर्मी कई आहे शबीर जा ई पुराणा दोस्त आहिनि असांजा बि दोस्त आहिनि मुंहिंजो बि उते वञणु थींदो रहियो आहे पर मसरूफ़ियतनि जे करे इन विच में मां न वञी सघियो आहियां त हीअ जेका बि सरगर्मी कई आहे उन्हनि दोस्तनि उन्हनि समूरनि दोस्तनि खे मां ख़िराज तहसीन पेश कयां थो ऐं इन क़िस्म जा प्रोग्राम जेके आहिनि उहे माज़ी में थींदा रहिया आहिनि ऐं काफ़ी गैप पइजी वियो माज़ी में माशूक वेठो आहे जीअं माशूक खे बि इहो यादि हूंदो जॾहिं विलेज शादाबाद जो उरूज हुयो ऐं ॿियूं जेके असांजी समाजी तंज़ीमूं हुयूं एक्शन एड जा जॾहिं हिते प्रोग्राम थींदा हुया त उन टाइम में इन क़िस्म जा प्रोग्राम थिया उनमें सावण फ़क़ीर वेठो आहे सावण फ़क़ीर वारनि खे काफ़ी सुठा मौक़ा मिलिया ऐं उनखां पोइ हिन वक़्तु बि सुजाग संसार जो जेको कमु आहे उहो ख़ासि तौर ते इन्हनि ई अदबी प्रोग्रामनि ते फ़नकारनि ते इन्हनि शयुनि ते माशूक जो तमामु सुठो प्रोग्राम आहे हिते काछे में बि इन कयो पर हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में सिजावल या किथे ॿिए हंधि मुंहिंजे ख़्याल में माशूक करे पियो या बोर्ड जे दौरान जेको कमु कयईं त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेके सरगर्मियूं आहिनि उहे थियणु घुरिजनि ऐं विच में जेको गैप पइजी वियो आहे उनजे करे हाणे असां त काफ़ी जेके हिन प्रोग्राम जे सरगर्मियुनि जे हवाले सां जेके दोस्त सोशल मीडिया ते अचनि पिया असांजा काछे जा फ़नकार सुगड़ ऐं ॿिया उन्हनि सां असांजी मुलाक़ात ई न आहे मतिलबु हिकिड़ो एॾो गैप पइजी वियो आहे जो असां न हू असांखे सुञाणनि था न असां उन्हनि खे सुञाणूं था मुलाक़ातूं न थियूं आहिनि उन्हनि खे मौक़ा न मिला आहिनि हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था उनमें उहे जेके माण्हू आहिनि उहे निर्वार थियनि था असां तव्हां जेके बि हलंदड़ फिरंदड़ माण्हू आहियूं असांखे मुंहिंजे ख़्याल में मौक़ा मिली वञनि था किथे न किथे असां मौक़ो वठी वञूं था पर हिते जेके माण्हू वेठा आहिनि जेके घरां नथा निकिरी सघनि जेके बुख ऐं ॾुख में रहनि था जेके 24 कलाक इन में हूंदा आहिनि त असां 3 वक़्तनि जी मानी जो बंदोबस्तु कीअं कंदासीं एतिरनि ॿारनि खे कीअं पालींदासीं उन्हनि में तमामु घणी ॾात आहे काछे में मुंहिंजे ख़्याल में जिथे जिथे महरूमियूं हुजनि थियूं ॾात उते अचे थी असां माज़ी में तमामु घणो लिखंदा रहिया आहियूं पर सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां वठी सुख अची विया आहिनि त ॾात असांखां ऑटोमेटिक हली वई आहे ॾात उहा पोइ उनजी महिमान रहे थी जेको माण्हू महरूम हुजे थो जेको बुख ते हुजे थो जेको रुंज ते हुजे थो असल में उतां ई उहा जनम वठे थी उहो जेको अंदरि जो जेको दर्द आहे उहो माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां पेश करे थो असांजे माण्हुनि खे तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि काछे में जेको मां जॾहिं बि अचां थो पंहिंजे ॻोठ अचां थो त असांजी वाही पंहिंजी वारो जेको इलाइक़ो आहे उहो त कुझु न कुझु आबाद इलाइक़ो आहे पर इन खां हटी करे तव्हांखे ॻोठनि में वेंदव त उते बेरोज़गारी आहे बुख आहे पर असांजे इलाइक़े में जेके माण्हू मूंसां मिलणु अचनि था ख़ासि तौर ते औरतूं अचनि थियूं जंहिंजी डिलीवरी जा मसइला हुजनि था जिन वटि मतिलबु पेट सां औरत आहे उनखे ख़बर आहे त 3 महीननि खां पोइ मुंहिंजो सीज़र थींदो पर उनखे इहो आहे त बंदोबस्तु कोन्हे पैसा न आहिनि मुड़ुस ॾियण लाइ तयारु न आहे बाबू ॾियण लाइ तयारु न आहे भाउ ॾियण लाइ तयारु न आहे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था मुंहिंजे ख़्याल में 3-4 महीना अॻु में मूंखे कंहिं फ़ोन कई हितां चई त मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा जोही अस्पताल में दाख़िल आहे ऐं मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे त मूं हुनखे चयो यार इहे फ़ोनूं काफ़ी ईंदियूं रहनि थियूं अॼुकल्ह इहो कल्चर बि थी वियो आहे मां इहो चेक कराईंदुसि जेकॾहिं ईअं आहे त मां तुंहिंजी हेल्प कंदुसि मूं चेक कयो पंहिंजे भाउ खां पुछा कयो हुन मूंखे ॿुधायो तुंहिंजी घरवारी बिल्कुलु जोही अस्पताल में आहे प्राइवेट हॉस्पिटल में हुनखे ॿारड़ो ॼाओ उहो ॿारड़ो जेको आहे हुनजो मरी वियो पर 30,000 न हुअण जे करे उते अस्पताल वारनि चयो त असां माउ खे न छॾींदासीं तव्हां ॿारड़े खे वञी दफ़नाए पैसा खणी अचो पोइ माउ खे वठी वञो माना हिकु अहिड़ी महरूमी हिकु माउ जेका पंहिंजे ॿारड़े जी जेका आख़िरी रस्मूं आहिनि उन में शिरकत नथी करे सघे उहो इन जे करे त हुन 30,000 कोन हुया त हीअ जेको असांजो इलाइक़ो आहे उहो बुख ॾुख बदहाली इहे सभु शयूं आहिनि पर उन्हनि में इन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था
हिक ॿिए खे मतिलबु ईअं सम्झो त हिकिड़ो उत्साहियूं था, हिक ॿिए जी उमेद आहियूं, हिक ॿिए जो आसरो आहियूं। असांजो जेको फ़नकार आहे उहो अचे थो, उनखे बि इहो आहे त यार शबीर सां मुलाक़ात थिए थी, कादर सां मुलाक़ात थिए थी, किथे न किथे को मौक़ो मिलंदो, माशूक सां मुलाक़ात थींदी। जीअं माज़ी में बि ईअं थियो त विलेज शादाबाद माशूक वारनि अकबर लाशारी, ज़ुल्फ़कार बिरामाणी इन्हनि तमामु सुठो कमु कयो, पर जेसि ताईं हुननि खे ज़ाहिर आहे त हिकिड़ो प्रोजेक्ट हुया, जेसि ताईं इहे शयूं हुयूं त उन्हनि उहो कमु कयो, पर उहे शयूं ख़तमु थियूं त उनखां पोइ जेको उन्हनि जो हाल आहे उहे हलनि पिया। इन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था उनमें इहे शयूं ॾिसो डिस्कस थियनि थियूं। ॿियो जीअं माशूक ॿुधायो त माज़ी में असांजूं जेके बि रांदियूं थींदियूं रहियूं आहिनि, मूंखां मुंहिंजा नंढड़ा ॿारड़ा पुछनि था। जीअं मां नंढड़ी खे चयो हुन इहो इंग्लिश में जेको मैसेज छॾियो, उहो मैसेज तुन छॾियो ठीकु आहे तोते वांगुरु, पर हुनखे इहा ख़बर न आहे त कोॾी कोॾी छा आहे। मूंखां पुछे थी त कोॾी कोॾी छा आहे, ॾिकी ॾाकर छा आहे। इहे जेके रांदियूं आहिनि उहे बि ईअं सम्झो त असांजे वालिद साहब वारनि छॾियूं हुयूं, उन ज़माने में शादियुनि ते इन्हनि ते थींदियूं हुयूं, पर उनखां पोइ जेको नस्ल आयो आहे उन्हनि खे इहा ख़बर ई कान्हे का त कोॾी कोॾी छा आहे, ॾिकी ॾाकर छा आहे, उठनि जी डोड़ थींदी। हिते इहे शयूं हूंदियूं हुयूं न, असांजे घरनि में जेके बंदोबस्त हूंदा हुया, शादियुनि ते उठनि खे सजाए वेंदो हुयो, पोइ उहे उठनि जी डोड़ थींदी या इहे ई रांदियूं थींदियूं हुयूं। त उहे रांदियूं ईअं सम्झो त ॾींहों ॾींहुं मरनि पियूं, मरियूं वञनि पियूं। उत्तर जे इलाइक़नि में थी सघे थो थींदियूं हुजनि, पर असां वारनि इलाइक़नि में इन क़िस्म जूं रांदियूं न पियूं थियनि। त इहे जेके रांदियूं कनि था, इन्हनि रांदीगरनि खे केरु शाबाश ॾींदो, इन्हनि खे केरु चवंदो तव्हां सही था कयो, तव्हां सुठो था कयो, उन्हनि खे दाद केरु ॾींदो। इन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था उनमें इन्हनि खे दाद मिले थो, ऐं दाद मिलणु घुरिजे। इन्हनि खे दाद मिलण सां ई इहे रांदियूं ज़िंदा रहंदियूं। यामीन बबर तमामु वॾो शाइर आहे, तालब कमरानी वेठो आहे, तमामु वॾो शाइर आहे। असांजा हिते अहमद ख़ान मदोश, खलील आरफ सुमरो, मुंहिंजे साम्हूं मीर महरम वेठो आहे। महरम जूं सीटूं सदाईं मां यादि कंदो आहियां त मैं शाइर माण्हू तूं तैं खंभाणी हथ ते ॾे छोड़ी, जेकॾहिं झार ते झिरकी वहे त मैं क्या करां। एॾी हसास, मतिलबु मां महरम खे बि चवंदो आहियां त माना इहा केॾी हसासियत आहे त हिकिड़े पासे हुनजी रोज़ी आहे, कणिक हारी जी रोज़ी हुजे थी, पर हू एॾो हसास आहे, हू चए थो त मां खंभाणी तो मूंखे ॾेई छॾी आहे हिकिड़े हारी खे, पर हाणे झिरकी मां कीअं मारींदुसि। उहो माण्हू झिरकी मारण लाइ तयारु कोन्हे को, त उहो हुनजी हसासियत आहे। इहा असांजे इलाइक़े जी सुञाणप आहे त असां काछे वासी एॾा हसास आहियूं। असां जेके पखी आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु कंदा आहियूं, इंसाननि जो बि ख़्यालु कंदा आहियूं, जानवरनि जो बि ख़्यालु कंदा आहियूं। इहा असांजी इन शाइरी में तव्हां कई मक़सदु वठी सघो था तुंहिंजी हसासियत मां, त असां केॾा हसास आहियूं त असांजी कणिक जेका असांजे बचनि जो गुज़र आहे उहा जॾहिं हलंदी त उन में असांजा लाइ केतिरा ख़्वाब पोखियल आहिनि, पर उनजे बावजूदि उनमें जेका झिरकी वेहे थी, उहो चए थो त मां इन खे कीअं मारियां। त इन क़िस्म जा जेके शाइर आहिनि असांजा, उहे ज़ाहिर थियनि था, निर्वार थियनि था। ऐं हीउ सोशल मीडिया जो दौरु आहे, मुंहिंजे ख़्याल में सभु हिक ॿिए सां ॻंढिया पिया आहियूं। सभु जा सभु दोस्त ऐं दोस्तनि जेका सरगर्मी ॾेखारी, सभई जेके पहिरियों ॾींहं खां वठी सरगर्म दोस्त हुआ उहे हींअर सभु वेठा आहिनि हिते। ऐं तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उन्हनि सभिनी जो हिक ॿिए सां बि तारफ़ थियो आहे। कल्ह जीअं उते प्रोग्राम हुयो, मूं जेके बि तस्वीरूं ॾिठूं, जेके वीडियोज़ ॾिठा, सभु नवां माण्हू हुया। मतिलबु उहे माण्हू असांखे ॾिठा ई न आहिनि। फेसबुक ते हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके तव्हांखे रोज़ नज़र ईंदा, उहे कंहिंखे न कंहिंखे गारियूं ॾींदा, कंहिंखे चवंदा त इन जहिड़ो माण्हू कोन्हे को, इन जो इहो भलो माण्हू आहे। उहो त हिकिड़ी जेका आहे सर्विस उहा हले थी पई, पर हिकिड़ा केमिकल खां पाक माण्हू जेके आहिनि, जेके जन ताईं अञा ताईं का सियासी तंज़ीम न पहुती आहे, जन ताईं अञा ताईं का सियासत न पहुती आहे, का हरामपाई न पहुती आहे, उहे माण्हू नज़र आया। हिन प्रोग्राम में उहे माण्हू नज़र अचनि था। कई माण्हू अहिड़ा वेठा आहिनि छा जन सां असांजी का मुलाक़ात न आहे, पर हर माण्हू असांजो जेको आहे उहो क़ीमती माण्हू आहे। तव्हां ॿुधंदव उन्हनि खे घड़ी खां पोइ जेके बि असांजा पटके वारा, टोपियुनि वारा जेके नज़र अचनि था, नौजवान जेके असांजा आहिनि, नौजवाननि में बि हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ो उन्हनि जो आहे, पर जेके असांजा पुराणा माण्हू आहिनि उन्हनि में बि तमामु घणो फ़न आहे, शयूं आहिनि। उहे तव्हां जॾहिं हिननि खे ॿुधंदव तव्हांखे लॻंदो त असांजो काछो जेको आहे उहो तमामु क़ीमती आहे। ऐं असांजी काछे में भली हिकिड़ो बैराजी इलाइक़ो न आहे, बारानी इलाइक़ो आहे। असांजो गुज़र सफ़र बरसातनि ते आहे, पाणी ते आहे। जॾहिं मतिलबु बरसाति अचे थी, पर इन बरसाति सां, इन पाणी सां, इन ॾुकार सां, इन्हनि सभिनी शयुनि सां असांजो जेको हिकिड़ो तालुक़ु आहे उहो तव्हांखे शाइरी में नज़र ईंदो, असांजे वॾनि जे कचहरियुनि में नज़र ईंदो, असांजे हारी जी कचहरी में नज़र ईंदो। त इन काछे सां भली उहो बुख वारो इलाइक़ो आहे, असांखे हिकिड़ी कुंड ते रखियो वियो, सखर बैराज खां परे रखियो वियो, जोई बैराज ताईं पाणी नथो अचे, असांखे पाणी बि न ॾिनो वियो। ठीकु आहे, असांजो हिकिड़ो इलाइक़ो आहे उस ताईं पाणी जी रीच न आहे, जीअं थर में न आहे, पर उनजे बावजूदि असां जेको ख़ुशि आहियूं पंहिंजे इलाइक़े में, या असांजा जेके शाइर आहिनि, जेके असांजा सुघड़ आहिनि, इन क़िस्म जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां ॿुधो त उहे तारीख़ी ॻाल्हियूं कीअं था कनि, ऐं केॾा वॾा माण्हू आहिनि, कमाल जा माण्हू आहिनि। जेके बि सिखिया माण्हू आहिनि, जेके बि शहरनि में रहनि था, सची ॻाल्हि आहे त इन ॾुख खां हर माण्हू सिके थो। को बि माण्हू
सुख में को एॾो ख़ुशि कोन्हे को। असां अरबपति माण्हुनि सां गॾु रहूं था, करोड़पति माण्हुनि सां गॾु आहियूं। अहिड़ा माण्हू, अहिड़ा ऑफिसर जेके वॾी लेवल ते वेही करे फ़ोन करे चवनि था यार टाइम आहे तोखे ॻाल्हाइणो आहे, साईं ॻाल्हायो, को मसइलो न आहे। यार ज़िंदगी यकसानियत जो शिकार आहे, मज़ो नथो अचे। छा थी वियो यकसानियत जो शिकार आहे? एॾो ऑफिसर तूं सभु कुझु तो वटि आहे। यकसानियत मतिलबु हर मज़ो असां वटि अची वियो। बाबा तव्हां वटि बंगला अची विया, तव्हां वटि कारूं अची वियूं, तव्हां वटि नौकर चाकर अची विया, सभु कुझु अची वियो, पर सुख न आहे, यकसानियत आहे। मतिलबु जुस्तजू मरी थी वञे। माण्हू जेका जुस्तजू करे थो त हाणे मां कुझु कमाए पोइ न्याणी खे ॾाज ॾींदुसि, कुझु कमाए पोइ पुटु पढ़ाईंदुसि, न्याणी पढ़ाईंदुसि, अॻिते ईंदी, त उहो जेका हिकिड़ी जुस्तजू आहे उहा जॾहिं मरे थी, इहा ज़िंदगी बि कान्हे का। इन ज़िंदगी जा जेके सूर आहिनि उहे जेके माण्हू सहनि था पिया, उहो असां ॾिसूं था शहरनि में। काछे जा माण्हू भली जेकॾहिं तव्हां बुख में आहियो, असां बुख में आहियूं, तव्हां कहिड़नि महरूमनि जो शिकार आहियो, पर सची ॻाल्हि इहा अथव त कुदरत जे तरफ़ां इन्हनि महरूमनि में बि हिकिड़ो इलाजु आहे। उहे जेके आहिनि उहा जेका जुस्तजू पैदा कनि थियूं, जंहिं तहत माण्हू ज़िंदगी गुज़ारे थो, इहो बि हिकिड़े क़िस्म जो इलाजु आहे। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे जो अॼु मां तव्हांजे विच में आहियां ऐं असां हिक ॿिए खां परे रहूं था इलाही सारा, छो त असांजी हिकिड़ी जॉब जी जेको आहे उहो कराची में, त उनजे करे हिते अचण बि घटि थिए थो ऐं इलाही माण्हुनि सां काफ़ी टाइम खां पोइ मुलाक़ात थिए थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त मुलाक़ातूं जेके आहिनि उहे थियणु घुरिजनि, छो त हिक ॿिए खां जीअं परे रहूं था त हिक ॿिए जो जेको पुराणो तारीफ़ आहे उहो बि ख़तमु थी वञे थो। हिते कई अहिड़ा माण्हू मूंखे नज़र ईंदा आहिनि जेके नंढे हूंदे त असांजा दोस्त हुया, जॾहिं असां जोई ईंदा हुआसीं, पर हिन वक़्तु उहे पाण मुरादो नाराज़ नज़र ईंदा आहिनि। मूंखे सम्झ में न ईंदो आहे, पोइ पंहिंजो पाण खे ॾिसंदो आहियां त मां हिननि सां किथे का ज़्यादती न कई आहे, पर मूंखे हिकिड़ी शइ नज़र ईंदी आहे, जेको टाइम जो मसइलो आहे, जेको मुलाक़ातूं नथियूं थियनि, हिक ॿिए जेको तारीफ़ आहे उहो विच में ॿिया था कराइनि। तव्हां खां मां परे आहियां, जोही जेको माण्हू हुजे मां परे आहियां, कादर लाशारी डायरेक्ट तव्हां सां न आहे, विच वारे जी मर्ज़ी आहे। हाणे जेको तव्हांखे विच में जेको मिले थो उहो तव्हांखे चवंदो भाउ कादर वॾेरो थी वियो, कादर फिलाणे जो चमचो थी वियो, कादर ही थी वियो, कादर हू थी वियो, माना विच वारो। मूंखे वरी अची ॿुधाईंदा साईं पोइ फिलाणो तुंहिंजे बारे में चए पियो कादर हीअं थी वियो। त विच वारो जेको गैप आहे, इहो गैप मुंहिंजे ख़्याल में सभिनी जे लाइ, रुगो मां पंहिंजे लाइ नथो चवां, जेके माण्हू हिक ॿिए खां परे आहियूं, मुलाक़ातूं महीननि में 2 महीने 3 महीने हिक ॿिए सां मुलाक़ातूं कचहरियूं ज़रूरी आहिनि। उन सां हिक ॿिए जा ॾुख सुर माण्हू वञे थो ऐं काफ़ी जेके आहिनि से उन्हनि जा हल बि निकिरनि था। त मुंहिंजे ख़्याल में गैप जेको आहे उहो हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उहे ख़तमु कनि था। हाणे असां काफ़ी टाइम खां वठी जन दोस्तनि सां न मिली सघिया हुआसीं, जन सां फ़ोन ते कुझु दोस्तनि सां राब्ते में हुयासीं, पर काफ़ी जेके दोस्त आहिनि उन्हनि सां को राब्तो न हुयो। त इन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था उनमें इहे मुलाक़ातूं थियनि थियूं, मेल मुलाक़ातूं थियनि थियूं, ऐं ज़ाहिर आहे त मेल मुलाक़ात जॾहिं थिए थी काफ़ी शयूं वंड थियनि थियूं, ॾुख सुर वंड थियनि था, ख़ुशियूं ग़मियूं वंड थियनि थियूं। त उन हवाले सां मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। ऐं शबीर खे मां इहो चवंदुसि त जीअं थर में इन क़िस्म जा प्रोग्राम तमामु घणा थियनि था, गवर्नमेंट खे थर जे लाइ त बजट आहे, हैदराबाद ताईं बि उहा बजट अचे थी, पर काछे या दादू ज़िले में इहा बजट छो नथी अचे? थर जे प्रोग्रामनि जे लाइ तव्हां ॾिसंदो त अरबे रुपया ख़र्च थियनि था। ख़ुदि कराची में आर्ट्स काउंसिल जी बजट जेका आहे उहा 52 करोड़ रुपया आहे हर साल जी, उहा हर साल रखनि था। लाहौती मेले जे लाइ बजट रखिजे थी, उहा बि असांजी बजट आहे, असांजा दोस्त आहिनि, असांजा प्रोग्राम आहिनि, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। पर काछो आहे, गोरख हिल स्टेशन आहे, इन्हनि जे लाइ इन क़िस्म जी जेके सरगर्मियूं आहिनि, ठीका त घणा थियनि था, ठेकेदारनि खे ठीकनि मां फ़ाइदा थियनि था, उन्हनि मां असांजो जेको आम माण्हू आहे उन खे को फ़ाइदो नथो थिए। गोरख घुमण जे लाइ ॿाहिरियां माण्हू अचनि था, उन्हनि खे त सभु कुझु मिले थो, उन्हनि खे फ़ाइदो थिए थो, को कुझु बि न थिए, को ॿाहिरि निकिरी वियो, ॿाहिरि मतिलबु सऊदी में वञी हार पे करणु, सऊदी में वञी जेका हासी या ड्राइवरी, इहे नौकरियूं जेके आहिनि उहे असांजे कम जूं न आहिनि। इन्हनि बि काफ़ी पालियो आहे असांजे काछे खे, काफ़ी असांजा जेके नौजवान असांजा वॾा उते कमाए आया, सभु शयूं थियूं, पर उहो को रोज़गार ख़ासि न आहे। पर जेको माण्हू डिग्रियूं खणी वञे थो ॿाहिरि, उहो जेको कमाइणु आहे उहो तमामु वॾो आहे। ॿियनि मुल्कनि में, सऊदी खां अलावा ॿियनि मुल्कनि में माण्हू वञी सघे थो। त मां इहो बि मुतालबो कंदुसि त काछे में अहिड़ा के सेंटर खोलिया वञनि जंहिंमें नौजवाननि खे उते एजुकेशन ॾिनी वञे ऐं मुख़्तलिफ़ कोर्स कराया वञनि, रोज़गार जा बंदोबस्त कया वञनि, त असांजा काछे जा माण्हू जेके आहिनि उहे गुरबत जहिड़ी बीमारी मां निकिरी सघनि था, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए सघनि था, पाण ख़ुशियुनि सां ज़िंदगी गुज़ारे सघनि था। ऐं ख़ासि तौर ते गोरख हिल स्टेशन में बि के अहिड़े क़िस्म जा बंदोबस्त कया वञनि। काछे जी ज़मीन जे हवाले सां जीअं इहे डिस्कस हलनि पिया, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त काछे जी ज़मीन समेत कारुंजर ताईं ॿियनि ताईं जेके बि इहे फ़ैसिला थिया आहिनि मथी लेवल जा, उन्हनि फ़ैसिलनि खे काछे जी मज़ामत मुंहुं ॾेई सघे थी ऐं उन सां गॾोगॾु अदालती मामला मुंहुं ॾेई सघनि था। काछे जी ज़मीन पाण बि विढ़े पई, काछे जी ज़मीन कीअं विढ़े पई मां तव्हांखे ॿुधायां थी। ज़मीन जे हवाले सां कई ठेकेदार हिते आया। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे,
उहो तव्हां कराची मां आयो मूंखे फ़ोन कई चई यार मूंखे ॾाढो ठीको मिले थो मां वञा थो हुते को मूंखे राब्तो ॾे त मां जीअं पुछी सघां मूंखे हीअ त वठियो था वञनि हीअ त पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा त ज़ाहिर आहे हिननि जा ऑफिसर को लोकल माण्हू अहिड़ो हुजे जेको मूंखे ॿुधाए सघे उहो आयो हिते उनखे जेके रेट ॿुधायूं वरी हुन पुछा कई पासे में ज़मीन चई इन रेट खां वधीक माना जेका मूंखे मकादे ते ॾियनि था इन खां घटि क़ीमत ते मूंखे पासे में जेका ज़मीन आहे उहा मूंखे ख़रीदी मिले थी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां ठीको खणां त हुननि जेके रेट रखिया आहिनि जेके शर्त रखिया आहिनि जेके शयूं रखियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में को बि ॿाहिरियों ठेकेदार कोन मिलंदो हिननि खे काछे ज़मीन काछे वारनि वटि रहंदी हिते ई रहंदी या काॾे कान वेंदी ऐं काछे ज़मीन पाण बि विढ़े पई काछे जा माण्हू बि विढ़नि पिया जेके हिन ते जदोजहद कनि पिया असां उन्हनि खे बि सलाम कयूं था छो त हिन दौर में जेको ही दौर हले पियो जंहिंमें हर माण्हू ईअं सम्झो त मफ़ामत खां कमु वठे पियो सभु को माना मां पाण खे बि चवां ॿियनि दोस्तनि खे चवां हर माण्हू मफ़ामत में हले पियो उन मफ़ामत वारी ज़िंदगी में जेकॾहिं को माण्हू आवाज़ु उथारे थो उहो जसल आणे उहो काछे जो हक़ अदा करे पियो असां बि जन प्लेटफॉर्मनि ते आहियूं असां बि पंहिंजो कमु कयूं पिया पाण पढ़ायूं नथा पर जंहिं प्लेटफॉर्म ते आहियूं असां पंहिंजो कमु कयूं पिया ऐं कमु कंदासीं आख़िर में मां उन्हनि समूरनि दोस्तनि खे ख़िराज तहसीन पेश कयां थो जन हिन प्रोग्राम खे मचायो आहे गुज़िरियल ॾींहुं जेको ड्रिगवाला में प्रोग्राम थियो उन में जन दोस्तनि कमु कयो उहे सभई जसल आणनि ऐं असां कोशिशि कंदासीं त हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उहे थींदा रहनि ऐं हिननि प्रोग्रामनि में जेके बि असांजा हर तबिके जो माण्हू हिते वेठो आहे असांजा फ़नकार वेठा आहिनि सुगड़ वेठा आहिनि शाइर वेठा आहिनि वॾा वॾा काछे जा सहाफ़ी वेठा आहिनि अदीब आहिनि दानिश्वर आहिनि माशूक आहे साईं फताह डायरी असांजो क्लासिकल वॾेरो फताह पंहिंजी बिरादरी जो वॾेरो आहे असां चवंदा असांखे काछे में अहिड़ा वॾेरा खपनि फताह जहिड़ा वॾेरा हुजनि जेके समझदार हुजनि असां मुखालफ़त कोन था कयूं हुननि जी इन क़िस्म जा माण्हू जेकॾहिं अॻिते अचनि था ख़ुशी थिए थी साईं फताह आहे साईं फताह बि हिन प्रोग्राम में ॾाढी सपोर्ट कई आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी लख लाइ